जुडो में जवाबदारनि जो पोरियत जे घर ते हमिलो। 14 साला नींगरी खे अगवा करण जी कोशिश, पीरसन पी तशद्दुद में ज़ख़्मी। जुडो पुलिस जवाबदारनि खिलाफ़ कार्रवाई न कई, मुतासिरीन जो एहतजाज, इंसाफ़ जो मुतालबो। ख़बर मूजिब जुडो लॻे ॻोठ यासीन कबो जे रवासी पोरियत देवराज रेबारी, संदसि घरवारी सीता रेबारी ऐं धीउ लाडू रेबारी सां गॾु मीडिया सेंटर जुडो ते एहतजाज कंदे चयो त 2 ॾींहं अॻु नगर पार्कर जे रवासी जवाबदारनि पर्वत रेबारी, पीरू रेबारी, रोहू रेबारी मुंहिंजे घर ते हमिलो करे मूंखे, मुंहिंजी घरवारी ऐं धीउ खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो। जवाबदारनि जूं लठियूं लॻण सबबि मुंहिंजी बांह कुल्हे खां लही वई ऐं जवाबदारनि मुंहिंजी 14 साला धीउ लाडू रेबारी खे ज़बरदस्ती अगवा करण जी कोशिश कई। असांजी रड़ियुनि ते ॻोठाणनि जे पहुचण ते जवाबदार धमकियूं ॾींदा फरार थी विया। हुननि चयो त जवाबदारनि जे घर में मुंहिंजी हिकिड़ी धीउ परणायल आहे, जंहिंखे बि हू मारकुट कनि था। हुननि चयो त असां वटि मेडिकल सर्टिफिकेट बि आहे, पर उन बावजूदि पुलिस असांजो केस दाख़िल न पई करे। हुननि IG सिंध, DIG ऐं SSP मीरपुर ख़ास खां मुतालबो कयो त नोटिस वठी तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फ़राहम कयो वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची